स्कूलनि ऐं ॻोठनि जी सतह ते ॿोर ऐं बरसातुनि जे मुतासिर इलाइक़नि में ॿारनि जी हिफ़ाज़त लाइ सिंध रूरल सपोर्ट ऑर्गेनाइज़ेशन सरसो पारां जर्मन फेडरल फॉरेन ऑफिस ADHA ऐं मॉल्टर्स इंटरनेशनल जे सेखार सां गॾियल हिकु जामे तरबियती प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। उन ॾिस में गवर्नमेंट हाई स्कूल ठरी मीरवा में 3 ॾींहनि ताईं हलंदड़ हिन प्रोग्राम में सरकारी उस्तादनि खे कुदरती आफ़तुनि खां पोइ तालीमी सरगर्मियूं जारी रखण लाइ हिकु महफ़ूज़ माहौल ॼाण ॾियण ऐं घुर्बल हुनर मुहैया करण लाइ तरबियत ॾिनी वई। चाइल्ड प्रोटेक्शन यूनिट खैरपुर सां गॾिजी मास्टर ट्रेनर ज़रिए तालीम खाते पारां नामज़द कयल 15 मर्द उस्ताद ऐं 5 औरत मास्तरियाणियुनि खे ख़ासि तरबियत फ़राहम कई वई। सरसो जे तर्जुमान जमील सुमरो मुताबिक़ हिन तरबियती प्रोग्रामनि में तालीम जे माहिरनि ऐं सरकारी ऑफिसरनि जिन में ज़िले तालीम जो ऑफिसर असिस्टेंट एजुकेशन ऑफिसर ऐं ॿियनि शिरकत कई। मॉलिटेयर्स इंटरनेशनल प्रोजेक्ट जी फोकल पर्सन नेमतुल्लाह सावंत ॻाल्हाईंदे चयो त सिंध में सैलाबी सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ सिहत तहफ़ुज़ ऐं वॉश रेस्पॉन्स सरसो जर्मन फेडरल फॉरेन ऑफिस GFFO ADH ऐं मॉलिटेयर्स पीटर ते हिकु गॾियल मनसूबो आहे जंहिं तहत सिंध में सैलाबी सूरतहाल में वकोड़ियल अवाम जे डिप्रेशन खे मुंहुं ॾियण लाइ मदद फ़राहम करणु आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची